पंहिंजा वेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यार खे ख़ुशि आमदीद। दोस्तों रिव्यू करण वारा आहियूं पंहिंजा वेरी मेगा सोप सीरियल जेको अचण वारो आहे उनजी पहिरीं एपिसोड कॾहिं हलण वारी आहे। अॼु हिकु वॾी ख़बर अची चुकी आहे जेका तव्हांखे तफ़सील सां ॿुधाईंदासीं ऐं कैरेक्टर तव्हां ॾिसी रहिया आहियो सभु कहिड़ा कहिड़ा कैरेक्टर हिन में कमु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जा नाला त मां क्लियर तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। साम्हूं तस्वीरुनि में शूटिंग जूं तस्वीरूं बि कुझु तव्हां ॾिसी रहिया आहियो, मेकिंग वीडियोज़ पिक्चर वग़ैरह बि तव्हां ॾिसंदा आहियो। तव्हां सां मां शेयर लगातार कंदो रहंदो आहियां। दोस्तों दरअसल हिन ड्रामे के हाणे तमामु जल्द हिन जो टीज़र अचण वारो आहे। नई अपडेट जेका इहा ई आहे त हिन जो टीज़र तमामु जल्द सिंध टीवी ते अचण वारो आहे, लॉन्च कयो वेंदो टीज़र। हाणे हिन जो मां तव्हांखे पकी ख़बर ॾियां थो दोस्तों, टीज़र हिकु ईंदो, वरी ॿियों टीज़र, टियों टीज़र, चोथों टीज़र, 3 या 4 टीज़र ॾींदा। उन खां पोइ दोस्तों प्रोमो ईंदो आख़िरी। जीअं प्रोमो पोगो उन प्रोमो में क्लियर करे ॿुधायो वेंदो त फलाणे ॾींहुं या फलाणे सूमर खां, छो सिंध टीवी वारनि जेका ड्रामा हूंदा आहिनि सूमर खां स्टार्ट थींदा आहिनि, त बाबा हिन सूमर ते हीउ ड्रामो 7 बजे वारो टाइम रखंदा या हिन जो 8 वॻे वारो टाइम रखंदा। पोइ इन पंहिंजा ड्रामे खे हलायो वेंदो। इन जो जेको OST सॉन्ग आहे उहो बि तयारु आहे, फाइनल आहे। इन जा टीज़र बि काफ़ी एडिटिंग हली रही आहे ऐं इन जो सॉन्ग बि तमामु जल्द सिंध टीवी ते अचण वारो आहे। पंहिंजा वे ड्रामे जो जेको गानो हूंदो आहे उहो बि अचण वारो आहे, उहो बि ज़बरदस्त रिकॉर्ड करायो वियो आहे। इहा वॾी ख़बर तव्हां सां शेयर कंदा हलूं। हाणे घणो वक़्तु न लॻंदो, हाणे इंशाल्लाह हिन महीने जी आख़िर ताईं, हीउ महीनो ख़तमु थी चुको आहे, नए महीने जी शुरूआति ताईं 11 महीने में मतिलबु तव्हांखे ड्रामो ॾिसण वटां मिलंदो पंहिंजा वेरी। दोस्तों अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते जी हिन अपडेट में तव्हांखे कुझु इन्फॉर्मेशन मिली त पोइ उन्हनि जे सदके महिरबानी करे उदासी टीवी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा ऐं पेज खे बि फॉलो कंदा।